अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये साईं मीर मोहम्मद लोढ़ाई फ़कीर जो 27वीं वर्सी मुबारक आहे। उन जो साईं गादी नसीम उन जा भाइर उन जा भाइचा भाणे जा अला साईं उन्हनि ॾे ख़ैर कंदो। जेके बि हिते उमेदूं उन जा फ़कीर खणी आया आहिनि, जमायत खणी आया, अला साईं उन्हनि जूं उमेदूं पूरियूं कंदो पंजनि ॿारनि जे वास्ते। असीं भिटाई साईं जो ज़िक्र खणी आया आहियूं। असीं पहिरीं शुरूआत कंदा आहियूं अलाह जे नाले सां, पर भिटाई असांखे उहो ॿुधायो आहे त न अर्श हो न फर्श हो, न ज़मीन ज़रो हो, न चारो चंड जो न सिज सरो हो। उते आदेसन जो लॻो दंग तेरो, पियन उते पहिरो नाथ ॾिठऊं नान में। ये अल्लाह जी ज़ात आहे, उन जो नूर आहे, पाण त बेमिसाल ला शरीकल हो, अकेलो हो, पर चई हीअ दुनिया हलंदी कीअं, मुंहिंजे नाले केरु वठंदो केरु ॾींदो। उन करे पहिरीं भिटाई साईं शुरूआत कई अवल अलाह अली माला आलम जो धड़ी। हुॾां शुरू थियो अरबीअ में अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त असां भिटाई साईं जे दुआ घुरी वेहंदा आहियूं त पहिरीं असीं भिटाई साईं जो अवल अलाह अली माला आलम जो धड़ी। कादिर पंहिंजे कुदरत आहे क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहद राज़िक़ रब रहीम। सो साराया सचो धड़ी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं, जोड़ू जोड़ जहान जूं जॾहिं जोड़ियाई। पैगंबर पैदा करे मोहम्मद मुकाई, कलमू तंहिं करीम ते चिटो चयाई। लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे, ॿई सरायूं सैयद खे लिखी ॾिनाई, को सवलियूं कोन लिखी ॾिनाई। जॾहिं अरवाह रूह 1,24,000 नबी अल्लाह उन्हनि खे पंहिंजे बारगाह में घुरायो त मुंहिंजी दावत अची खाओ। अरवाह रूह जी ॻाल्हि पई हले बाबा। जॾहिं उते अल्लाह जे बारगाह में आया त पंहिंजे मोहम्मद ताज ॿधी त हुसैन नंढड़ो हो, त हुसैन चयो त नाना तूं किॾां थो वञी? चई मूंखे अल्लाह जे बारगाह में दावत मिली आहे। चई नाना मूंखे त रसूल चवण थियो त न, पर वही नाज़िल थियो त हुसैन जे लाइ मुंहिंजा महबूब हा करे खेचई, हुसैन जे लाइ हा करे खेचई त तोखे दावत आहे। जॾहिं उन अल्लाह जे बारगाह में पहुता त हेड़ो जे स्टेट हीअं ठही पई आहे, हर नबी वेही रहियो, उते रजिस्टर रखियो हो ऐं ताज रखी। को बि नबी इहो रजिस्टर ते सही करे ऐं ताज पाए ऐं ॿई सरायूं उनखे ॾेखे। हर नबी पढ़ंदो वियो रुअंदो वियो, पढ़ंदो वियो रुअंदो वियो। जॾहिं मुंहिंजे महबूब जो वारो आयो, मुंहिंजे महबूब रसूल करीम जो, त उहे बि पढ़ी गमगीन थी वेही रहिया। हुसैन उथियो, हुसैन रजिस्टर ते सही करे छॾी ऐं नाने खे ताज पाराए छॾी। त नाना तोखे ॾाढी सुहिणी थी लॻे? चई नाना सुहिणी त लॻे थी, पर रजिस्टर पढ़ियो अथई? चई नाना रजिस्टर ते मूं सही करे चयो आऊं ॼाणा त अल्लाह ॼाणे, हुसैन ॼाणे त अल्लाह ॼाणे। सुभान अल्लाह। तव्हां थोरो ज़िक्र कंदा जो अल्लाह त उन जाइ ते अल्लाह साईं खे इश्क वेठो, महराज ते वठियो थो वञा, मुंहिंजे महबूब खे महराज ते थो वठियो वञा। जे बाबू न बिखिया इसमिस बाती, मझायरा ते हक़ जे थो ज़ाहिर हिकु ज़ाती। सूरत सिफायती पो कयई पधरी, पो कयई पधरो बाबू बयानी। पाए सिर सूरत जो थी आयो इंसानी, ही सुर सुबहानी ज़ातीय माज़ार थियो, ज़ातीय माज़ार थियो। सिफायती माई सभु जग, आदेसी अलॻि मुशाहिदो उनखे महबूब जो, आदेसी रसूल मुशाहिदो उनखे महबूब जो, मुशाहिदो महबूब जो थामी सुञाणे। अहद जुदा अहमद खां भोरा मभाए जो, खाली कोम खणे जो, गुर रे पसिया गोदड़िया, गुर रे पसिया गोदड़िया, खाली कोन खयो। भेरागी भगवान के रूह में नाम रहियो, विचा दर वियो, गुर खे गॾियो कापड़ियो।
गुर खे गॾियो कापड़ी रावल रूबरू फका काब कौसे न दुनिया वो जोगी रसियो उनजी हक़ खे गॾियो हू लाहूतीला मकान में लाहूतीला मकान जो सामीअ सैर कयो जिते रंग न रूप को रावल उते रसियो ले मिशिल से हुस्न अंद न को कुछ अंदर गयो ऐत अहमद पाण में जॾहिं गॾिया त मुंहिंजे महबूब पुछिस हाल के अकबर त मुंहिंजा महबूब मुंहिंजे लाइ छा आंदो अथई चई मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ ॿियो त कुझु कोन्हे मूं न्याज़ जी निवड़त आंदो आहे ॿियो कुझु कोन आंदो अथई ऐत भिटाई साईं जो ऐत अहमद पाण में कुझो गरयो कुझु अना अहमद बिला में चई सन्नासी सम्झ कुझो हट मौज ऐत अहमद हिकिड़ो कानी ॿियाई अथई लिक लतीफ़ ते सामी सजाई ही जोगी जुदाई मता भोरा भाई आहिनि ही असांखे साईं घुरायो आहे त ही जेके ज़िक्र जूं मायूं थियूं न हिन दुनिया मां वेंदो हलिया त पोइ भिटाई साईं उन ते पढ़ियूं हली उन ते भिटाई साईं पढ़ियो ही भिटाई साईं करबला जो किस्सो खयो आहे जेको मोहम्मद जे हवाले कयो हुई जेको हुसैन जे हवाले थी वियो अल्लाह वाइदा पढ़ूं जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे जोगी छॾे विया था महाणी अल्लाह हो जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे अल्लाह जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे जोगी छॾे विया था महाणी समर खर्च पाण से समर खर्च पाण से ओ जिथे अनु न पाणी ओ जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे अल्लाह जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे जोगी छॾे विया था महाणी समर खणज पाण से समर खणज पाण से ओ जिथे अनु न पाणी जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे जोगी छॾे विया था महाणी उते अब्दुल लतीफ़ चए अॻियां अब्दुल लतीफ़ चए थींदी साणी जोगी छॾे विया था महाणी जैसा यमरूअ रिहाणे अल्लाह जोगी छॾे विया था महाणी उते अब्दुल लतीफ़ चए अॻियां अब्दुल लतीफ़ चए ओ
प्रभु थी साणे ओ जोगी छने अल्लाह रात में हारे जोगी सदे व्यातम हारी ओ जोगी सदे व्यातम हारी पल पल बोर पवन थाला अल्लाह अरे मजोर था अल्लाह पल पल बोर पवन उठ उठ पलालिया उठ उठ पलालिया लडियो दूर वजन प्याला हियरे में हो तन जाला पल पल पूरा पवन थाला हियरे में हो तन जाला उते अब्दुल लतीफ लालू लतीफ सदर सूर सुजन थाला हियरे में हो तन जाला मुख पल पल पूरा पवन थाला हियरे में हो तन जाला उते अब्दुल लतीफ मुर्शिद घोट लतीफ सदर सूर सुजन थाला हियरे में हो तन जाला मुख पल पल पूरा पवन थाला हियरे में हो तन जाला व्याथम हो ताणी अला आऊं त जार जदी कई अला व्याथम हो ताणी अला आऊं त जार जदी कई अला सामूं दिन जे संग जी सामूदन जे संग जी अथम घुर घणी अला व्याथम दोस्त हणी अला व्याथम होत हणी अला उते अब्दुल लतीफ मुर्शिद घोट लतीफ मेली दुम धणी अला व्याथम होत हणी अला व्याथम दोस्त हणी अला मदीने जा घोट सुन मुझा सदड़ा कर मोहम्मद मोट सी तुझे आसरे अल्लाह
हो मारू नथा विसरन अल्लाह रोवन था नेणन मारा ओ मारू नथा विसरन अल्लाह आने अरब पार दे आने अरब पार दे ओ मुझा नबी नाना ओ मुझा नबी नाना मारू नथा विसरन अल्लाह ओ कीअं छॾियां पंहिंजा रोंदा नेणन मारा रोवन था नेणन मारा मारू नथा विसरन रोवन था नेणन मारा आला उते अब्दुल लतीफ ते ओ मुझा नबी नाना मदीने जाली सुन मुझा सदला कान्ही भी गले असें तुझे आसरे मदीने जा शेर सुन मुझा सदला भर मुबारक पेरसी तुझे आसरे मर क्यों मदीनू चोदस चिटो भाया हसन मीर हुसैन जो आँख तो आँखी मुँह अला कुफर जो कीनू वरो दीन रसूल जो अनर बपार दे अनर बपार दे ओ मुझा नबी नाना ओ मारू नथा विसरन अल्लाह रोवन था नेणन मारा रोवन था नेणन मारा ओ मारू नथा विसरन अल्लाह पग पासे घार आयल सामो दिल जे अला विधि जी जजा